सिंध हाई कोर्ट में पीटीआई के सेनेटर आज़म सवाती की गिरफ़्तारी ख़िलाफ़ संदसि पुट की दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान बेंच के एक जज ऐं आईजी सिंध विच में जुमलन की सख्त ॾेवट थी। ॿुधणीअ दौरान जस्टिस के आगा आईजी सिंध खां पुछो त आज़म सवाती ख़िलाफ़ केतिरा केस दाख़िल थिया आहिनि। समूरनि एसएसपीज़ के घुरायो, हिक ई इल्ज़ाम हेठि एॾा केस छो दाख़िल कराया विया आहिनि। सुभाणे ताईं समूरनि एफआईआर्स जा तफ़सील पेश कयो। आईजी सिंध चयो त असांखे हिक ॾींहं जी मोहलत ॾियो। जस्टिस के आगा चयो त का भी मोहलत न मिलंदी। पुलिस की कारकर्दगी ख़राब है। समूरन केसन की वज़ाहत पेश न कई वई त तव्हां ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। पुलिस हथ मथे कंदी त शहरियुनि जो छा थींदो। आईजी सिंध चयो त तव्हां मूं ते एतबार नथा कयो त मां छा थो करे सघां। अदालत जे रिमार्क्स ते ॾुख थियो आहे। जस्टिस के आगा चयो त तव्हां खे नौकरीअ में दिलचस्पी न आहे त इस्तीफ़ा ॾियो। आईजी गुलाम नबी मेमण चयो त मां इस्तीफ़ा छो ॾियां, मां आईजी आहियां, को एसएचओ न आहियां। असां अदालत जो एहतराम कयूं था, अदालत मां भी इज़त जी उम्मीद कयूं था। तव्हां खे भी इज़त ॾियणु घुर्जे। प्रोसिक्यूटर जनरल मदाख़लत कंदे चयो त आईजी सिंध जे तरफ़ां मां अदालत खां माफ़ी थो वठां। अदालत सेनेटर आज़म सवाती ख़िलाफ़ सिंध में वधीक केस दाख़िल न करण जो हुकुम ॾिनो। आईजी सिंध खे आज़म सवाती ख़िलाफ़ सिंध में थियल समूरनि केसनि जा तफ़सील पेश करण जो हुकुम। अदालत केस जी ॿुधणी 14 दिसंबर ताईं मुलतवी करे छॾी।